मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मोहतरम साथियों, चंद ॾींहंनि खां पोइ सॼे साल जो बाबरकत महीनो रमज़ान शरीफ़ अचण वारो आहे, जंहिं रमज़ान शरीफ़ में क़ुरान पाक नाज़िल थियो हुयो ऐं उहो क़ुरान पाक सॼी काइनात जे लाइ रहमतुनि ऐं बरकतुनि जो वारो इल्हामी किताब जेको असांजे दिलनि खे मुनवर करण वारो ऐं असांजे ज़िंदगियुनि खे संवारण वारो किताब आहे। उहो किताब जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो, जंहिंजे करे हिन काइनात में वॾो इनकलाब आयो ऐं सॼी दुनिया हिकिड़े स्पिरिचुअल रूहानी ऐं हिकु नज़रियाती हमगीर शख़्सियत नबी करीम मुहम्मद बिन अब्दुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़े अज़ीम पर्सनैलिटी ऑफ द वर्ल्ड ते उनजो नुज़ूल थियो, जंहिंजे करे हीअ काइनात हिन पंहिंजे मावर ऐं जोहर में तव्हां ई असांजे अॻियां निर्वार आहे। अॼु मां उन रमज़ान शरीफ़ जे मुतालिक़ ॻाल्हाईंदुसि त उहे औरतूं जेकी रोज़ा बि रखंदियूं, निमाज़ूं बि पढ़ंदियूं, हज बि कंदियूं, ज़कात ॾींदियूं, पखियुनि पखणनि खे खाराईंदियूं पीआरींदियूं, यतीमनि जे जिस्मनि खे जे ते कपिड़ा उॾाईंदियूं ऐं मुसाफ़िरनि खे मानी खाराईंदियूं, सभई उन्हनि में क्वालिटीज़ हूंदियूं, पर हुननि में जॾहिं 5 ऐब हूंदा त उहे कॾहिं बि जन्नत में उहे औरतूं न वेंदियूं। जेकी पहिरियों उहा औरत जेका बद इख़लाक़ हूंदी, उहा जन्नत में कॾहिं बि न वेंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रब काइनात फरमायो त ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां जो अख़लाक़ एॾो बुलंद आहे जो त तव्हांखे ग़ैर मुस्लिम जेके आहिनि उहे ॾिसी बि तव्हांजे अख़लाक़ खां मुतासिर थी करे इस्लाम खे क़बूल था कनि। इहो आहे अख़लाक़। बाअख़लाक़ इंसानु जेको आहे उहो कंहिंजी दिलि आज़ारी न कंदो आहे, उहो ॿियनि जे ज़ख़्मनि में इज़ाफ़ो न कंदो आहे, उन जे ज़ख़्मनि ते मरहम साबित थींदो आहे ऐं उन जे ज़ख़्मनि ते मलम रखी करे उन जे ज़िंदगियुनि खे बहितर बणाईंदो आहे। पर बद इख़लाक़ इंसानु ॿियनि माण्हुनि जे सूरनि जो सबबु बणिबो आहे ऐं मुआशिरे खे ग़लीज़ कंदो आहे, गिलाज़त फैलाईंदो आहे ऐं समाज खे अहिड़े बुराइनि जे तरफ़ ॾे वठी ईंदो आहे जो समाज मुकमिल तौर ते नाक़िस रस्मुनि खे अख़्तियार कंदे हिन समाज में वधीक फ़साद ऐं बुराई जी उहे बद इख़लाक़ औरतूं सबबु बणिबियूं आहिनि। उन जे करे उहा औरत जेका रमज़ान में रोज़ो त रखंदी, असुर जो उथी करे सहरी त कंदी, निंड मां उथंदी, जाॻंदी, पर उन जे बावजूद बि जन्नत जी ख़ुशबू उनखे मुयसरु न थी सघंदी, छो त हूअ बद इख़लाक़ आहे। इख़लाक़ वारो माण्हू जन्नत में वेंदो, बद इख़लाक़ माण्हू जन्नत में कॾहिं बि न वेंदो। ऐं ॿिए नंबर ते नाशुकुर औरत। नाशुकुर औरत, मुड़ुसु सुबुह जो निकिरे, राति जो मोटे, ॾींहुं राति लोड़े, पथर कुटे या गर्मी में तनूर ते मानी करे या डांबर रोड ते हारे करे रोड ठाहे या पथरीली सरज़मीन ते ॾींहुं राति कमु करे, हुनजा हथ रतु थी वञनि, हुनजे पेरनि ऐं हथनि मां रतु वहे, पर हुनजो क़दुरु न थिए। ज़ाल खे सोनियूं चूड़ियूं ॾिए, सोनियूं वालियूं ॾिए, सोना लीलम ॾिए, सोनियूं मुंडियूं ॾिए, सुठा कपिड़ा ॾिए, सुठा सैंडल ॾिए, सुठा परफ्यूम ॾिए, सुठा साबुण ॾिए, सिंगार जा मेकअप जा सभु सामान मुयसरु करे ॾिए, सुठो घरु ॾिए, बोरचीखानो, सुठी गाॾी चढ़ण जे लाइ, सुठनि स्कूलनि में हुनजा ॿार पढ़नि, उन जे बावजूद बि महांगा कपिड़ा उन ज़ाल खे पाराए, सुठी शॉपिंग कराए, जिते चवे उन मैकडॉनल्ड होटल KFC में रेस्टोरेंट में वठी वञेसि, राति जो डिनर कराएसि, उनजी ख़िदमत करे, जीअं हुकुम करे त ईअं करे, उन जे बावजूद बि उहा ज़ाल मुड़ुस खे न मञे,
ऐं नाशुक्री करे त रब ई काइनात फरमाए थो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त रोज़ा रखण जे बावजूद बि उहा नाशुकुर औरत जेका आहे उहा जन्नत में न वेंदी। 3 नंबर ते बेपर्दा औरत जेका ॾींहं जो त रोज़ा रखंदी आहे, रोज़े में त सॼो ॾींहुं हूंदी आहे, बुख काटींदी आहे, पर शाम थींदी आहे अहिड़ा सन्हड़ा सन्हड़ा कपिड़ा जंहिंमां उनजो जिस्म पियो ज़ाहिर थींदो आहे ऐं जॾहिं मार्केट में वेंदी आहे, गाॾी में वेंदी आहे, रोड सां वेंदी आहे, उनजो चहिरो खुलियल, उनजे जिस्म ते अहिड़ा कपिड़ा जेके दुनिया जो को बि नज़रियो अख़लाक़ी अक़दारनि जी आबियारी कंदड़ उनखे इजाज़त न ॾिए, उहा बेपर्दा औरत पंहिंजे अखियुनि में कजल पाए, हथनि ते मेहंदी हणी ऐं लालड़ी हणी, चपनि ते लिपस्टिक हणी ऐं उन सां गॾोगॾु ब्यूटी पार्लर तां तयारु थी वारनि खे ठहिराए, ब्राउन वारनि खे कराए, कलर कराए ऐं ख़ुशबू हणी जॾहिं रोडनि सां लंघे त सॼी दुनिया उन ॾे मुतवजह थिए ऐं माण्हुनि जे मिज़ाज ऐं निगाहुनि में बद अख़लाक़ी ऐं उरियानियत वारियूं झलक जेका आहे उहा उन औरत जे तरफ़ां जेकॾहिं समाज खे मुयसरु थिए त उहा नापर्दा जेका बेपर्दा औरत आहे उहा बि रमज़ान में रोज़ा रखण जे बावजूद बि जन्नत में न वेंदी। उन खां पोइ वालिदैन जो एतिराम, काफ़ी औरतूं अहिड़ियूं आहिनि, क़ुर थो चए न वबिल वालिदैन एहसाना वला तकुल लहुमा उफ़ियूं वला तनहरुमा, पीउ माउ सां चङाई करियो, कॾहिं बि उन्हनि खे उफ़ बि न चओ, उन्हनि खे झिणकियो बि न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू पीउ माउ ॾे शफ़क़त सां निहारींदो त उनखे नफ़ली हज जेतिरो सवाबु आहे। हिकिड़े असाबी चयो साईं जेकॾहिं मां 100 दफ़ा पंहिंजे अबे अम्मा ॾे शफ़क़त सां निहारियां त पोइ मूंखे 100 नफ़ली हजनि जेतिरो सवाबु थींदो। त साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अलाह जी रहमत में का बि खोट कोन्हे, रब जी काइनात जे रहमत में ऐं ख़ज़ाने में का बि खोट कोन्हे। 100 दफ़ा पीउ माउ खे शफ़क़त सां निहारियो, 100 नफ़ली हज जेतिरो सवाबु आहे। त जेकी औरतूं अमीर मुड़ुसनि वटि शादी करे ईंदियूं आहिनि त पोइ उहे वालिदैन जो एतिराम न कंदियूं आहिनि ऐं वालिदैन जो एतिराम औलाद जॾहिं न करे ऐं मुड़ुसनि वटि अचे पोइ वला तमशि फिल अर्ज़ मरहा इन्नक लन तख़रिक़ल अर्ज़ वलन तबलुगल जिबाल तूला। रब साईं फरमाए थो त तव्हांजे तकबर ऐं वॾाई जे करे जेको तव्हां हलो था, मुंहिंजी ज़मीन खे तव्हां फाड़े न सघंदव, ॻाट केॾा बि मथे ऊचा करे हलो, मुंहिंजे जबल जे चोटियुनि खे पहुची न सघंदव। भली उहे सादा पीउ माउ आहिनि, उनजे पेरनि में छिगल चपल आहे, उनजे जिस्म ते फाटल कपिड़ा आहिनि, पर आहियो त तव्हां उन पीउ माउ जूं ॼणियल नियाणियूं, उन्हनि पीउ माउ तव्हांखे नंढाप में कीअं पालियो, तव्हांखे गोद में कीअं वरितऊं, त रातियुनि जूं रातियूं उजागा करे तव्हांखे अमड़ खीर पीआरियो, पंहिंजे गोद में वरितो, पाण निंड न करे तोखे निंड कराई, तोखे बुखार हूंदो हुयो, सॼी राति अमड़ जाॻंदी हुई, तोखे तकलीफ़ हूंदी हुई, अमड़ अबो सॼी राति जाॻंदा हुआ, तोखे अस्पताल वठी ईंदा हुया, डॉक्टरनि खे इलाजु कंदा हुया त असांजो बचिड़ो असांखे बचाए ॾे, अहिड़ो इलाजु करींसि जो हिन जी ज़िंदगी बची पए। पाण न खाई तोखे खाराईंदा हुया, पर जॾहिं हाणे तूं मुड़ुस वटि अची वहीं, उहो मुड़ुसु तुंहिंजो जेकर अमीर आहे त तूं अमीर मुड़ुस वटि अचण जे करे, बंगले में रहण जे करे ऐं गाॾी ते चढ़ण जे करे तो पंहिंजे पीउ माउ जेके ग़रीब अथई उनखे विसारे छॾियो आहे, त उन में जेके औरतूं वालिदैन जूं नाफ़रमान आहिनि उहे बि जन्नत में न वेंदियूं। चोथों नंबर इहो हुयो ऐं 5हों नंबर उहो आहे त जेके गिला खोर हुजनि ऐं गीबत कंदड़ हुजनि। गिला करणु ईअं आहे जीअं पंहिंजे सॻे मुअल भाउ जो गोश्त खाइणु। क़ुर पाक में आहे न त वैल कुल हुमज़त मज़त, जहनम जा 7 तरह आहिनि, जन्नत जा बि 7 तबक़ा आहिनि। जन्नत जो आला तबक़ो आहे जन्नतुल फिरदौस, ऐं जहनम जो आख़िरी जेको हिसो आहे दरो आहे उहा वेल। त रब काइनात क़ुर में फरमायो त जेके गिला कंदा
उहे जहन्नम जे आख़िरी तरे वेल में हूंदा। गिला करणु एॾो गुनाह आहे। असांजूं भेणूं, माऊं, नियाणियूं, धीअरूं, पाड़े वारियूं, शहर वारियूं, ॻोठ वारियूं, इलाइक़े वारियूं ॾींहुं राति गिला कंदियूं आहिनि। इहा कहावत मशहूरु आहे त जिते औरतूं हुजनि ऐं उते ख़ामोशी हुजे। औरत हुजे ऐं ख़ामोशी, का कंहिंजे सोन जी गिला कंदी, कपिड़नि जी गिला कंदी, घर जी गिला कंदी, ड्राइंग रूम जी गिला कंदी, डाइनिंग हॉल जी गिला कंदी, बुर्ची खाने जी गिला कंदी, बेडरूम जी गिला कंदी, ऐं उनजे घर जे फर्नीचर जी गिला कंदी, बेड जी गिला कंदी, सोफ़ा सेटनि जी गिला कंदी। कहिड़ा कपिड़ा अथसि, कहिड़ो फैशन अथसि, कहिड़ो सोन अथसि, रुगो एबनि ते ॻाल्हायो वेंदो त रब साईं फरमाए थो, हदीस पाक में आहे त जेका औरत गिला थी करे उहा रोज़नि जे बावजूद बि जन्नत में न वेंदी। ही अॼोको मुंहिंजो लेक्चर रमज़ान शरीफ़ मथां अचण वारो आहे। भली तव्हां नमाज़ूं पढ़िजो, रोज़ा रखिजो, ज़कातूं ॾिजो, ख़ैरातूं कजो, ग़रीबनि जी मदद कजो, लेकिन जेकॾहिं तव्हां बद इख़लाक़ आहियो, नाशुक्र आहियो, बेपर्दा आहियो, वालिदैन जो एतिराम नथियूं कयो ऐं गिला थियूं कयो त तव्हां जन्नत में न वेंदव। इहे 5 शयूं जेकी तव्हांजे आरो मूं वज़ाहत कयूं आहिनि, वाज़े कयूं आहिनि त बद इख़लाक़ जन्नत में न वेंदी, बेपर्दा जन्नत में न वेंदी, वालिदैन जो एतिराम न करण वारी जन्नत में न वेंदी, गिला करण वारी जन्नत में न वेंदी, ऐं उन सां गॾोगॾु नाशुक्र जन्नत में न वेंदी। उन जे करे अचो त रमज़ान खां अॻु में पंहिंजो पाण खे, पंहिंजे सोचुनि खे पाक करियो ऐं रमज़ान शरीफ़ जी भरपूर नमूने में तयारी कयूं। अॼु ही मुंहिंजो हिकिड़ो लेक्चर आहे, ख़ासि करे पंहिंजे नियाणियुनि जे लाइ, भेणुनि जे लाइ, माउनि जे लाइ आहे जेके रमज़ान में रोज़ा रखंदियूं। उन्हनि खे मुंहिंजी तलक़ीन आहे त पंहिंजी ज़िंदगी खे बहितर बनायो ऐं समाजी कमनि में जेकर वसीला अथव त पंहिंजो भरपूर किरदारु अदा करियो, जेकर न अथव त बि इख़लाक़ जो मुज़ाहिरो करियो, बेपर्दगी ख़तमु करियो, नाशुक्री ख़तमु करियो, वालिदैन जो एतिराम करियो, गिला ऐं ग़ीबत खां बचो। हीउ मुंहिंजो वीडियो जेकर तव्हांखे पसंदि अचे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, शेयर कजो त ॿियनि साथियुनि ताईं, ॿियनि नियाणियुनि ताईं, ॿियनि भेणुनि अमड़ियुनि ताईं मुंहिंजो पहुची सघे त मूंखे सुकून मिलंदो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।